मस्जिद पीर मोहम्मद अशरफ जान सरहदी पीर जो ॻोठ। मस्जिद पीर मोहम्मद अशरफ जान सरहदी पीर जो ॻोठ शिकारपुर ज़िले जी सभ खां क़दीम तारीख़ी अडावत ऐं तामीर जे लिहाज़ खां बेमिसाल मस्जिद आहे। जॾहिं बि शिकारपुर ज़िले जी तारीख़ी इमारतुनि जो ज़िक्र थींदो त हीअ मस्जिद सभ खां मथां ई हूंदी। हीअ मस्जिद शिकारपुर जे सरहदी पीरनि पारां आबाद कयल हिकु ॻोठ पीर जो ॻोठ में मौजूदु आहे। हीअ ॻोठ तारीख़ी सिंध वाह जे किनारे ते आबाद आहे ऐं शिकारपुर शहर खां लॻभॻि ॾहाको खनि किलोमीटरनि जे पंध ते ॾखण तरफ़ तारीख़ी ॻोठनि नौशेरो अबड़ो ऐं माड़ी हाजन शाह जे विच ते वाक़िअ आहे। हीअ शानदार मस्जिद पीर मोहम्मद अशरफ जान सरहदी नक्शबंदीअ ठाराई हुई, पर इहो मालूम न थी सघियो आहे त हीअ मस्जिद कहिड़े सन में ठही हुई। पर जीअं त पीर मोहम्मद अशरफ जान सरहदी 18वीं सदीअ जो दीनी आलिम हुयो, तंहिं करे इहो पक सां चई सघिजे थो त हीअ मस्जिद बि 18वीं सदी ईस्वीअ में तामीर थी हूंदी। हीअ मस्जिद ख़ालिस पकियुनि सिरुनि सां ठाही वई आहे, जेकी मक़ामी तौर ते तयारु थियल ॾिसजनि थियूं। हिन मस्जिद जी तामीर में 2 क़िस्मनि जूं सिरियूं कतब आंदियूं वयूं आहिनि, हिकु सन्हियूं ऐं ॿियूं थुल्हियूं सिरियूं, जेकी साइज़ में पिणु हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ आहिनि। हीअ मस्जिद निहायती मज़बूतीअ सां ठाही वई आहे ऐं भितियूं बि थुल्हियूं ठाहियूं वयूं आहिनि। इहो ई सबबु आहे जो वरिह गुज़रण जे बावजूदि हीअ मस्जिद काफ़ी हद ताईं पंहिंजी असली सूरत में मौजूदु आहे। हीअ मस्जिद हिकु मथां थल्हे ते ठहियलु आहे, जेको ज़मीन जे आम मथाछिरे खां 8-10 फुट ऊचो थींदो। मक़ामी माण्हुनि चवाणीअ हीअ मस्जिद 5 सालनि जे अरसे में ठही रास थी हुई। 1 एकड़ एराज़ीअ ते पखिड़ियल हीअ मस्जिद चइनि हिसनि में विरहायल आहे। मस्जिद जे अंदरें ॾाखणे हिसे में पीर अशरफ जान सरहदी ऐं संदसि ख़ानदान जूं क़बरूं मौजूदु आहिनि। मस्जिद जे ॿिएं हिसे में हिकु वॾो आगुर आहे, जिते सवें नमाज़ी नमाज़ अदा करे सघनि था। जॾहिं त मस्जिद जो 3हों हिसो इन जो अंदरियों मुखिया हाल आहे, जेको मुस्ततील शक्ल में आहे, ऐं 4थे हिसे में मदरसे वारो हाल हो। सिरनि जे 6 ॾाकनि ते चढ़ण खां पोइ मस्जिद जो मुखिया दरवाज़ो अचे थो, जेको टालीअ जी काठीअ मां ठाहियो वियो आहे। इन जे मेराबी दरवाज़े ते लॻल गुल बूटा, वलियूं ऐं मुख़्तलिफ़ डिज़ाइननि जी उकर ऐं 6 पतनि वारा गुल उन दौर जे कारीगरनि जी महारत जो ॾस ॾियनि था। इन मुखिया दरवाज़े मथां हिकु नंढड़ो गुंबज़ पिणु ठहियलु आहे। वक़्तु गुज़रण सां गॾोगॾु सिम ऐं कलर जे करे हंधा हंधा मस्जिद जे दीवारनि जूं पकियूं सिरूं ॻरी चुकियूं आहिनि, जेकी वरी बाद में गारे सां मज़बूत कयूं वयूं आहिनि। मुखिया मेराबी दरवाज़े जे उतरे पासे खां अंदरां मथे हिकु ॾाकण वञे थी। उहा ॾाकण 2 फुट कुशादी आहे ऐं मस्जिद जे गुंबज़नि वटि वञी दंग करे थी। पुराणे दौर में मुअज़्ज़िन उन ॾाकण ते चढ़ी गुंबज़ वटि अची आज़ान ॾींदा हुआ। मस्जिद जे उतरे पासे खां मेराबी अडावत वारो हिकु हुजरो पिणु आहे। उन हुजरे जी छित हिन वक़्तु किरी पई आहे ऐं भितियूं बि ज़ुबून हाल थी वयूं अथसि। इहा अडावत जी इज़ाफ़ी ख़ूबी चइजे त सॼो हुजरो या हाल ऊन्हारे में थधो ऐं सियारे में गरम हूंदो हो, जंहिंजो असुलु सबबु 4 खां 5 फुट वेकिरियूं भितियूं हो। इन हुजरे में सरहदी पीरनि पारां दरसो तदरीस जो सिलसिलो हलंदो हो। मस्जिद जे आगुर वारियूं भितियूं मेराबी जोड़ जक वारियूं आहिनि। मस्जिद पीर जो ॻोठ जे मरकज़ी हाल खे 3 दरवाज़ा आहिनि। उत्तर ऐं ॾखण वारा मोकरा ऐं ऊचा मेराबी दरवाज़ा विचें हिसे सां ॻंढियल आहिनि। उन हाल में गुंबज़नि जा अंदरियां हिसा बि घणो नुमाया नज़र अचनि था। हिन मस्जिद खे 3 आलीशान गुंबज़ हुआ। विच में हिकु वॾो गुंबज़ आहे ऐं उन जे ॿिन्ही पासनि खां 2 नंढा गुंबज़ हूंदा हुआ, जिन मां हाणे हिकिड़ो किरी पियो आहे। अंदरां इहे 16 कुंडायती बनावट रखंदड़ गुंबज़ गारे मां ठहियल आहिनि ऐं उन्हनि जे मथां अछे चूने जो थुल्हो लेप कयो वियो आहे। इन्हनि 3 गुंबज़नि जी मस्जिद जे हेठें फर्श खां ऊचाई 50 फुट आहे। दरवाज़नि जा कुंगरा निहायती सलीक़े ऐं तरतीब सां ठाहिया विया आहिनि। अहिड़नि कुंगरनि मां मस्जिद जी अज़मत, तक़दुस ऐं शान नुमाया थिए थो। हिन मस्जिद नंढे खंड ऐं सिंध जी तारीख़ जा केतिरा ई वर्क उथलाईंदे ॾिठा आहिनि। सिखनि सां जहाद लाइ हिंदुस्तान मां सैयद अहमद शहीद जॾहिं बालाकोट थी वियो त हितां लंघंदे हू हिन मस्जिद में कुझु वक़्तु तरसियो। इहो 1826 वारो वाक़ियो आहे। शाह शुजा 3000 फ़ौजियुनि सां जॾहिं शिकारपुर ते हमिलो करणु पिए चाहियो त हैदराबाद ऐं ख़ैरपुर जा टालपुर हिकु वॾो लश्कर वठी हिते पहुता। जॾहिं पीर जे ॻोठ वटि पहुता त पीर मियां निज़ामदीन सरहदी ऐं पीर फिदा मुहीद्दीन सरहदीअ जे विच में पवण सां टालपुरनि ऐं शाह शुजा जे विच में हिन मस्जिद में वेही ठाह करायो वियो। अहिड़ीअ तरह शाह शुजा शिकारपुर परगि॒णो ख़ाली करे लुधियाना तरफ़ हलियो वियो। पीर जे ॻोठ जी हीअ मस्जिद हिकु तारीख़ी यादगार आहे ऐं सरहदी पीरनि जे तामीरी ज़ौक़ जो मुखिया ओहञाण पिणु आहे।